एक निमरूद काफर हो, जो भक्त नसर भी काफर हुयो। मुसलमान जेके बादशाह थी रूह ज़मीन जा गुज़रिया न, उन्हनि मां हिकु हज़रत सुलेमान जंहिंजो तख़्त देव परियूं उॾारींदा हुआ। हिकु हज़रत सुलेमान थी गुज़रियो आहे, ॿियो शाह सिकंदर ज़ुल्करनैन, ये ॿई मुसलमान बादशाह हुया। रावी तालिकनि ते हिकु ॾिहाड़े निमरूद मरदूद पंहिंजे दरबार में वेठो हुयो। सॼी दरबार वज़ीरनि सां, नजूमियुनि सां ऐं जादूगरनि सां भरियल हुई। नजूमी ऐं जादूगर से त गमनाक थी कंध झुकायो वेठा हुजनि। निमरूद पुछो त कहिड़ी ॻाल्हि आहे, चवी गमनाक थिया वेठा आहियो। नजूमियुनि ॿुधायो असांखे ॾिसण में बि ॻाल्हि अचे त 3 रातिनि जे अंदर में शख्स हिकिड़ो अहिड़ो पैदा थींदो जो तुंहिंजी बादशाही खे बर्बाद करे छॾींदो। निमरूद मरदूद हुकम कयो, अॼु ॾींहं खां वठी को बि पंहिंजे ज़ाल सोहम बिस्तर न थिए। और तू जुदा कई, मर्द जुदा कई, पर कुदरत खे तिहे मंज़ूर हो। रब खे वरी ताक़त आहे। रावी था लिखनि त निमरूद जो चौकीदार आदर नाले उनखे इहो ख़्यालु थियो जो बत्ती खणी निमरूद ते चौकी ॾींदो हो। हिकु हथ में तलवार, ॿिए में बत्ती खणी चौकी ॾींदो हो निमरूद ते। उनखे पंहिंजे ज़ाल जे मिलण जो शौक़ु थियो। वञी उन बीबीअ सां हमबिस्तर थियो त कुदरत सही हज़रत इब्राहिम उन मां पैदा कयो आहे। नजूमियुनि सुबुह जो निमरूद खे ॿुधायो त कुदरत पंहिंजो कमु पूरो करे छॾियो आहे। कई निमरूद मासूम ॿार माराए छॾिया, पर जॾहिं 9 महीना पूरा थिया हज़रत इब्राहिम जी मां बीबी जबल पहाड़ में वई आहे। हिकु गार ॾिसी हज़रत इब्राहिम खे उते ॼणियो अथसि, छिप ॾेई ऐं कुदरत जे हवाले करे वापसि रोअंदी रोअंदी घर पहुती। रावी था लिखनि त मलाइक जबराईल उन जॻह ते पहुतो। सॼे हथ जूं आङिरियूं बखणी हज़रत इब्राहिम जे मुंहुं मुबारक में ॾिनियूं अथसि। चूसण लॻो त हिकिड़ी मां कुदरत खीर पैदा कयो आहे, ॿी मज़ा कुदरत सही माखी पैदा कई आहे। अहिड़े नमूने सां परवरिश हज़रत इब्राहिम जी थींदी रही। ऐं मां बि कॾहिं कॾहिं पंहिंजे पुट जी अची ख़बर वठंदी हुई। रावी था लिखनि त 7 साल हज़रत इब्राहिम खां अहिड़ा सुवाल ॾुखिया पुछई। पुछण लॻो त मां तुंहिंजो रब केरु आहे, अमड़ तुंहिंजो रब केरु आहे। बीबी चवण लॻी त बा तुंहिंजो पीउ आदर उहो मुंहिंजो रब आहे जो मूंखे खाराईंदो आहे। हज़रत इब्राहिम पुछण लॻो त उन आदर जो रब केरु आहे। रावी था लिखनि त ईद जो ॾिहाड़ो हुजे, काफ़र सभु ॾेई रवाना थी हलिया। तॾहिं काफ़र बुतनि जी पूजा कंदा हुया। हज़रत इब्राहिम कहिड़ो कमु कयो जो कुहाड़ो खणी उन वॾे बुत खां सवा नंढनि बुतनि खे सभिनी खे ख़तम करे कुहाड़ो वॾे बुत जे कंध ते रखी छॾियाई। शैतान खबीस काफ़रनि खे ॿुधायो तव्हांजा बुत हज़रत इब्राहिम भॻान। हाणे काफ़रनि छा कयो, काठियुनि जा ॿार ठाहे हज़रत इब्राहिम खे उन आराह में उछलण जी कोशिश कयूं। शैतान खबीस जो त उन आराह खे बाह ॾेई जॾहिं मच थिए त हज़रत इब्राहिम खे अंदरि उछलियो वञे। मच खे बाह ॾेई जॾहिं हज़रत इब्राहिम खे ते उछलियूं त मच अहिड़ो ताक़त वठी हलियो जो केर बि हुनखे वेझो न वञी सघे। वरी शैतान खबीस सलाह ॾिनी त हे मंजक ठहिरायो जेका पींघ जे मिसाल हुजे।
उन पीग में इब्राहिम के विहारे लोडा दे कड़ी उन राह में उछलियो। रावी था लिखन 4000 मजदूर उन पीग के फिराए उछलण लगा। तो उन मजदूरन में हजरत इब्राहिम जो पीअ भी शामिल हो जे। हजरत इब्राहिम या हालत ॾिसी पंहिंजे रब ॾे हथ कया त मुंहिंजा परवरदिगार तू ही मुंहिंजो वसीलो आहीं। मुंहिंजो पीअ सो बि दुश्मन सां गॾु बीठो आहे, तोखां सवा को बि मुंहिंजो वारस कोन्हे। आसमान जा दरवाजा खोलिया विया, मलाइक रोअण लॻा त या रब मुंहिंजा पंहिंजे पाक नबीअ खे केॾी सख़्ती पियो सहाई। उथलण जी कोशिश कयूं, हुकुम रब जो थियो आहे। अरे भाउ मुंहिंजे हज़रत इब्राहिम खलील ला ते तूं थदी थी वञली। हाणे शाइर तो चवे त तूं मरदूद कई आ मारण जी, मरदूद कई आ मारण जी। ओ यार खलील ते खूब तैयारी, ओ खलील ते खूब तैयारी, पर आतिश बदली आराह में बन बिस्ती बाग बहारी। आतिश बदली आराह में बन बिस्ती बाग बहारी। मरदूद कया मारण जी, ओ खलील ते खूब तैयारी, ओ खलील ते खूब तैयारी। आतिश बदली आराह में बन बिस्ती बाग बहारी। आतिश बदली आराह में बन बिस्ती बाग बहारी। वो आतिश जेका बाह हुई वा बदलजी ऐं सारी जन्नत उन मां थी वई हली। तो काफर ठहराया काटन बार, काफर ठहराया काटन बार। ओते में विदाई खलील हिकवार, काफर ठहराया काटन बार। ओते में विदाई खलील के हिकवार। पर 14 हुई चौधार, ओ 14 हुई चौधार। यार गुलड़न लाई गुलदारी, गुलड़न लाई गुलदारी। आतिश बदली आराह में बन बिस्ती बाग बहारी। आतिश बदली आराह में बन बिस्ती बाग बहारी। मरदूद कया मारण जी, ओ खलील ते खूब तैयारी, ओ खलील ते खूब तैयारी। आतिश बदली आराह में बन बिस्ती बाग बहारी। आतिश बदली आराह में बन बिस्ती बाग बहारी। रब पाक जो सुने बाह के केड़ो हुक्म थियो आ। तो हुक्म हादी ही फरमायो, रब जो हुक्म थियो मलाइकन के तिने बाह के वञी थधो करियो। हुक्म हादी ही फरमायो, वो वञी सजलदी बाह विसायो। हुक्म हादी ही फरमायो, वञी सजलदी बाह विसायो। ओ हिकदम लही वही सुवायो, ओ हिकदम लही वही सुवायो। जंहिं जन्नत बनाई जारी, जंहिं जन्नत बनाई जारी। आतिश बदली आराह में बन बिस्ती बाग बहारी। आतिश बदली आराह में बन बिस्ती बाग बहारी। मरदूद कई है मारण जी,
खूब तैयारी और आतिश बदली आ राह में बन बिजली बाग बहारी आतिश बदली आ राह में बन बिजली बाग बहारी हज़रत इब्राहिम कैसे कुछ न निमरूद करे सघियो आहे निमरूद ते कुदरत जी नाराज़ आ मंडो मच्छर नक में घिड़ियो अथसि अहिड़ो ने तंग मच्छर कैसे जो रात ॾींहुं पंहिंजे मग़ज़ खे कुटाईंदो हो यार निमरूद छो नाकाम घणू ओ मच्छर लाइ माताम घणू निमरूद छो नाकाम घणू मच्छर मायो माताम घणू ओ मच्छर लायो माताम घणू हाणे सुख फिरत आराम घणू सुख फिटस आराम घणू जो हो छविय से कारी सुख फिटस आराम घणू हो छविय से कारी सुख फिटस आराम घणू तो हो छविय से कारी आतिश बदली आरा हमें बन बिजली बाग बहारी आतिश बदली आरा हमें बन बिजली बाग बंद गया मारण दी ओ खलील ते खूब तैयारी ओ खलील ते खूब तैयारी पर आतिश बदली आ राह में बिजली बाग बहारी आतिश बदली आ राह में बना बिजली बाग बहारी हुक्म रब बाग जो थियो जेके बि उन राह में काठियूं हूं सबसे फुटी बाग थी वियो आहे उन जेका जेका वण जी काठी हुआ मेवो झले उन जगह ते बीही रही आहे जथो कादुर जी अर कुदरत ॾिस रब बाग जी कुदरत ॾिस त केॾी उनखे ताक़त आहे कादुर जी अर कुदरत ॾिस ओ की आग उझाणी इबरत ॾिस कादर जी अर कुदरत ॾिस की आग उझाणी इबरत ॾिस मेहरानी रखे मौला साण मोहब्बत ओ जुमन रखे मौला साण मोहब्बत कदो फिरी अची पोइवारी कदो फिरी अची पोइवारी आतिश बदली आड़ा हमें बन बिजली बाग बहारी आतिश बदली आड़ा हमें बन बिजली बाग मरदूद कया मारण जी ओ खलील ते खूब तैयारी ओ खलील ते खूब तैयारी आतिश बदली आ राह में बन बिजली बाग बहारी आतिश बदली आ राह में बन बिजली बाग बहारी